शामा खे ख़बर ॾींदा हलूं त कमांडर स्कूलिंग सिस्टम हैदराबाद कैंपस पारां अब्दुल्ला स्पोर्ट कॉम्प्लेक्स में स्पोर्ट डे जे सिलसिले में हिकु शानदार रंगारंगी तकरीब थी गुज़री। तकरीब में स्कूल जे शागिर्दनि में मुख़्तलिफ़ रांदियुनि ते मुक़ाबला कराया विया। स्पोर्ट डे जे सालियानी तकरीब में कमांडर स्कूलिंग सिस्टम जे चेयरमैन कमांडर ज़ुल्फ़कार अहमद मेमण, स्कूलिंग जे CEO मैडम शगुफ्ता ज़ुल्फ़कार, DOS स्कूलिंग सिस्टम मैडम सादिया अंबरीन, अब्दुल्ला बिल्डर जे मैनेजिंग डायरेक्टर ब्रिगेडियर आमिर ऐं PTV अदाकार असलम खान, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड मेंबर डॉक्टर अब्दुल मोहसन, फौजिया चांडियो, प्रोफेसर, सिंध यूनिवर्सिटी सिविल सोसाइटी अॻवान जिन ख़सूसी तौर शिरकत कई है। रनर टीमनि खे ट्रॉफियूं, शील्डूं, मेडल ऐं सर्टिफिकेट शागिर्दनि में तक़सीम कया विया। स्पोर्ट तकरीब जे एहतमाम ते महिमाननि, कामयाबी माणींदड़ ऐं रांदियुनि में हिस्सो वठंदड़ समूरनि शागिर्दनि समेत स्कूल जे इंतज़ामिया उस्तादनि खे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम, दिस इज़ फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन्ही करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।